टाइम काफ़ी गुज़री चुको अथसि, सम्झां थी कोन्हे ईंदो। जेकॾहिं आराम कयूं ऐं पोइ अची निंड फिटायई त सॼी राति निंड कोन ईंदी। इन जे करे कुझु घड़ी वेहे, निंड त मिरूअ खे ईंदी ई कोन जेसिताईं असांखे दड़का न ॾेई वेंदो। हीअ मथां जेकी काह हुयसि न, इन ख़ौफ़ में सभु कुझु विसरी वियो हूंदुसि। आराम कर नसीबा, अॼु शैतान कोन्हे ईंदो। ॿारनि त अॼु पोयां घणो ई ॿरियल हुअसि, पर ख़बर नाहे इहो ॿारनि ॿारियो कीअं आहे। जंहिं बि ॿारनि ॿारियसि, पर असांजी त भलाई थी न। जे असांजी भलाई थी आहे त उन जे पोयां बाहि ॿारण वारो पक सां असांजो सॼण ई हूंदो। इश्क नाहे रांद जीअं खेॾनि था गभरू, जीअं जसीअ जान जी भॼे जो हे कांद, सिसी नेज़े पांद उछल त ॿध थे। छातो बीठो करी घर हलो, घड़ी खन आराम करे वठो। आराम जो वक्त वयो चाचा। जेकॾहिं सुकून सां सुम्ही रहियासीं त दुश्मन जी चाल हेठां अची वेंदासीं। उहे बि बाबा कुछ घड़ी वरी आराम करे वठ। चाचा जबार ऐं मजू अचनि पोइ आराम कयां थो। तूं हली घर आराम कर, मुझो फिक्र छॾे ॾे। चङो इन दवा असर कोन कयो आहे। जानो ॾींहों ॾींहुं तकलीफ़ वधंदी पई वञे। राति हिकिड़ो वज़न पीतो अथई, 4 ॾींहंनि जी दवा आहे। हाँ, हिकिड़े वज़न थोरी फ़ाइदो कंदो। जेका दवा मर्ज़ ते लॻंदी आहे न, उन जो पहिरियों वज़न ई ॿुधाईंदो आहे। अम्मा तव्हांजे लाइ चांहि खणी अचां? पुट अलाह हयाती ॾे, खंज थियो पुट। शायदि पुट उथ पुट, माणे खे दवा खणी अची प्यार। उथ। दवा असर त कान कंदी, बाक़ी पी छा कंदसि। होॾां त रत मुंहिंजो सुकाए छॾियो हुई त मूंखे हल डॉक्टर खे ॾेखार, हली डॉक्टर खे ॾेखार। जॾहिं डॉक्टर खे ॾेखारे आयो आहियां, दवा वठी आयो आहियां, हाँ पर दवा छो नथी तूं पी? दवा पीअण खां अंगूठो आहे। फ़ाइदो थिए न थिए, तूं त चवीं त पैसा ख़र्च कया अथमि न, इन जो असर त कढांसि न। ज़ोरी दवा पीए। दवा तूं पीअंदीअ ऐं फ़ाइदो मूंखे तोरे थींदो? आउं छो ज़ोर भरियां? कहिड़ो मुंहिंजे सर ते असर पवंदो? पी त तुंहिंजी मर्ज़ी, न पी त पई धूड़ पाए थिए। रिपोर्टूं कहिड़े ॾींहुं ईंदियूं, पोइ हली ॾेखारे अचूं।